नाज़रीन, कराची में अवां खे अपडेट कंदा हलूं। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ फ्लड एमरजेंसी इजलास थियो। इजलास में सूबाई वज़ीर शर्जील मेमण, मखदूम महबूब ज़मान, चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह ऐं ॿिया अमलदार शरीक थिया। वज़ीर आबपाशी, ड्याम खान शुरू, मुकेश चावला, मोहम्मद बख्श महर, राइट ऐं लेफ्ट बैंक वारनि इलाक़नि जा MPAs ऐं डिविज़नल कमिश्नर वीडियो लिंक वसीले इजलास में शामिल थिया। वज़ीर आला सिंध चयो त गुडू बैराज ते अरबा ऐं ख़मीस जे विच वारी राति 7 खां 8 लख क्यूसेक पाणी पहुचण जो इम्कान आहे। सॼी इंतज़ामिया अलर्ट रहे ऐं रेस्क्यू जी मुकमल तैयारी रखे। वज़ीर आला सिंध जो हुकुम आहे। वज़ीर आला सिंध खे ब्रीफिंग ॾिनी वई त 1 सेप्टेम्बर खां सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में बरसाति जी अॻकथी आहे। PDMA मूजिबि शुमाली ज़िलनि में 72 ऐं ॾखण ज़िलनि में 106 रेस्क्यू बूथनि जो इंतज़ाम कयो वियो आहे। इजलास में आगाह किया वियो त सैलाब सूरत हाल सबबि 52,000 खां वधीक ख़ानदान मुतासिर थियण जो ख़दशो आहे। वज़ीर आला सिंध हिदायत कई त शुमाली ज़िलनि में रेस्क्यू 1122 जो 30,000 खां वधीक अमलो मुक़ररु कयो वञे। वज़ीर आला सिंध वधीक हिदायत कई त सखर में 6 बूथ, घोटकी में 4, खैरपुर में 4, शिकारपुर में 4, लाड़काणो में 2, कश्मोर में 6, शहीद बेनज़ीराबाद में 3, नौशरो फिरोज़ में 4 बूथनि जे बंदोबस्त करण जी हिदायत कई।